नाज़िन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते अहम ख़बर ॾींदा हलूं त तालीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी ओचितो हैदराबाद जे दौरे ते पहुची वियो आहे, जिते हुन मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेज जा दौरा कया आहिनि। सईद गनी डिग्री कॉलेज क़ासिमाबाद जो बि दौरो कयो, जंहिं दौरान उस्तादनि ऐं शागिर्दनि खे मास्क पातल न हुआ, जिते सूबाई वज़ीर सख़्त कावड़ जो इज़हार कंदे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे छंड पटी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कोरोना वायरस इंतिहाई ख़तरनाक आहे। असां मुस्तक़बिल जे महिमारनि जी सिहत बाबति को रिस्क न खणंदासीं। हुन उस्तादनि खे हिदायत कई त हू तदरीसी अमल दौरान SOPs ते मुकमल तौर ते अमल यकीनी बणाइनि। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी ओचितो हैदराबाद जे दौरे ते पहुची वियो आहे, जिते हुन मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजिस जा दौरा कया आहिनि। सईद गनी डिग्री कॉलेज क़ासिमाबाद जो बि दौरो कयो, जंहिं दौरान उस्तादनि ऐं शागिर्दनि खे मास्क पातल न हुआ, जिते सूबाई वज़ीर सख़्त कावड़ जो इज़हार कंदे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे छंड पटी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कोरोना वायरस इंतिहाई ख़तरनाक आहे। असां मुस्तक़बिल जे महिमारनि जी सिहत बाबति को रिस्क न खणंदासीं। हुन उस्तादनि खे हिदायत कई त हू तदरीसी अमल दौरान SOPs ते मुकमल तौर ते अमल यकीनी बणाइनि।